नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे पुठियां खां ख़बर ॾींदा हलूं त आसिफ अली ज़रदारी रिहाई कमेटी पारां सदर ग़ुलाम हैदर फिलपोटो, जनरल सेक्रेटरी गाजी खान मल्ला, नायब सदर निज़ाम उद्दीन कीरियो, ज़ाहिद खान फिलपोटो, शाहिद सियाल ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कारकुननि पारां खैरपुर मीरसन खां रैली जी सूरत में भिटशा पहुची अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं मैडम फरियाल टालपुर जी आज़ादी लाइ दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार ते हाज़िरी भरे दुआ घुरी वई ऐं ॿकरनि जो सदको ॾिनो वियो। इन मौक़े ते वॾे अंग में पीपल्स पार्टी जा जियाला ऐं आसिफ ज़रदारी रिहाई कमेटी जा मेंबर मौजूद हुआ। मीडिया सां ॻाल्हाईंदे रिहाई कमेटी जे अॻुवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं मैडम फरियाल टालपुर खे बेगुनाह सियासी इंतकाम जो निशानो बणाईंदे क़ैद कयो वियो आहे। समूरा इल्ज़ाम ऐं केस मन घड़त ऐं बेबुनियाद आहे। हिन चयो आहे त आसिफ अली ज़रदारी फरियाल टालपुर जी आज़ादी लाइ असां खैरपुर खां रैली कढी काफ़िले जी सूरत में अॼु पंहिंजे रूहानी रहबर भिटाई जे घोट ते पहुता आहियूं ऐं भिटाई खे आमरनि नाहिल हुक्मराननि जी दाह ॾेई रहिया आहियूं। हिननि चयो आहे त पार्टी सरबराह जी आज़ादी ताईं असांजी जदोजहद जारी रहंदी। भिटाई समेत सचल सरमद ऐं सखी जाम दातार जी मज़ारनि ते बि पहुची दुआऊं घुरंदासीं ऐं ॿकर ज़बह करे सदको ॾींदासीं जीअं असांजो अॻुवान खैरत सां आज़ादी माणे। हिननि चयो आहे त असां पहिरें दौर में आसिफ अली ज़रदारी जी आज़ादी लाइ रिहाई कमेटी जोड़ी आहे। हाणे जॾहिं ॿीहर ज़रूरत महसूस कई त असां हिन तहरीक खे ॿीहर फाल बणायो वियो आहे। इमरान ख़ान जी पूरी काबीना में करप्ट ऐं नाहिल वज़ीर वेठल हिननि ख़िलाफ़ छो कार्रवाई नथी कई वञे? कार्रवाई त हिननि जे ख़िलाफ़ थियणु घुरिजे। हिननि खे गिरफ़्तार कयो वञे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद राणी जा पोइ लॻ कॾहिं बि पोइते न हटिया आहिनि, न डिॼण वारा आहिनि। असांजे अॻुवान ऐं कारकुननि खे आमिर ज़िया ऐं मुशरफ बि झुकाए न सघियो आहे। इमरान ख़ान कीअं थो झुकाए सघे? हिननि चयो त बिना देर आसिफ ज़रदारी ऐं मैडम फरियाल टालपुर खे आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में असांजी ही तहरीक हाणे मुख़्तलिफ़ दरगाहनि ऐं शहरनि मां थींदो इस्लामाबाद जो रुख़ कंदो। आसिफ ज़रदारी ऐं फरियाल टालपुर खे हर हाल में हर सूरत में आज़ादु कराईंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।